नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। न वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त PPMA सरदार मोहम्मद बख्श खान मैर जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्टर घोटकी एजाज अहमद हालेपोटो, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी रज़ा हुसैन कोसो, इंक्रोचमेंट ऑफिसर अब्दुल गफ़ार चाचड़ ऐं म्यूनिसिपल अमले सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। म्यूनिसिपल कमेटी घोटकी जी सफ़ाई वारे अमले खे घोटकी शहर जे इलाइक़नि खे साफ़ सुथरो रखण जी हिदायत कंदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जाइज़ो वरितो ऐं सफ़ाई अमले खे हिदायत कई त नौकरी में कोताही कंदड़ अमले खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी, जिन खे सख़्त हिदायतूं ॾींदे हिन अमले खे हिदायत कई त घोटकी में सफ़ाई ऐं इंक्रोचमेंट ते मुकमिल अमल करे शहर वासियुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। उन खां बाद रज़ा हुसैन कोसो, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी शहर में हर हिकु घटी बाज़ार, पार्क ऐं रिहायशी इलाइक़नि में कयल इंक्रोचमेंट खिलाफ़ अमले समेत कार्रवाई कंदे घोटकी जे लेडीज़ बाज़ार, शाही बाज़ार, स्टेशन रोड समेत नालियुनि मथां गैर कानूनी कयल इंक्रोचमेंट हटाए छॾी नालियुनि खे क्लियर करे नालियुनि जे सुठे नमूने डीसलेक्टिंग कराई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।